दादू लगताल के जोही में दरगाह सैयद सखी ऐं बहलुल शाह जो उर्स मुबारक पंहिंजी आख़िरी पुॼाणी ते पहुतो। मेले में सिंध पंजाब ने मशहूर पहलवाननि मल मुक़ाबले में हिस्सो वरितो। मेले जो बानी हाजी अली जान शाहाणी मेले जे 3 ॾींहनि ताईं अॻवाणी संभाले। मेले जी मेहदी रस्म में हाजी अली जान शाहाणी ऐं अला पाकिस्तान मेला अॻवान प्रिंस गुलाब खान खोसे दरगाह ते ताज पोशाक चाढ़े दुआ घुरी। पोइ आयल मल पहलवाननि खे सेठ सिकंदर, सेठ ज़ाहिद, अला पाकिस्तान मेला अॻवान प्रिंस गुलाब हाजी अली जान शाहाणी लखें रुपया इनाम ॾेई पहलवाननि जी हौसला अफ़ज़ाई कई। सेठ हाजी अली जान शाहाणी प्रिंस गुलाब खान चयो त सॼी सिंध अंदर हज़रत लाल शहबाज कलंदर शाह अब्दुल लतीफ भिटाई सरकार खां पोइ सैयद बहलुल शाह जो वाहिद मेलो आहे जंहिंमें आयल मल पहलवाननि में खबो मल मुक़ाबलो थियो आहे। मेले अंदर सिंगारींदड़ दुकानदारीअ में पहिरें नंबर ते सेठ सिकंदर, सेठ ज़ाहिद अली ब्रह्माणी खे ओला पाकिस्तान अॻवान प्रिंस सेठ गुलाब खान खोसे पिण इनामनि सां नवाज़ियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची